मां नीलिमा मोटवानी CHM कॉलेज में हिंदी पढ़ाईंदी आहियां जूनियर कॉलेज जे ॿारनि खे। उन खां सवाइ मां रेखता फाउंडेशन सां जुड़ी करे अलॻि अलॻि लाइब्रेरीज़ खे अप्रोच करे रही आहियां, जंहिंमें असां केतिरा ई बुक्स जेके सिंधी लिटरेचर सां जुड़ियल आहिनि उन्हनि खे डिजिटाइज़ेशन करण जो कमु करे रही आहियां। उन खां सवाइ डिजिटल इंडिया भाषिनी मिशन सां जुड़ी आहियां मां, जंहिंमें मां लीड कोऑर्डिनेटर जो कमु करे रही आहियां। इहो कमु हली रहियो आहे IIT मद्रास, AI फॉर भारत ऐं रेखता फाउंडेशन जे कोलैबोरेशन में, जंहिंमें मां लीड कोऑर्डिनेटर आहियां। उन खां सवाइ जीअं सिंधुयत सर्कल जी लाइब्रेरी आहे लेखराज अज़ीज़ लाइब्रेरी, उन्हनि जो कमु मां डिजिटाइज़ेशन जो कमु जेको आहे उहो रेखता फाउंडेशन जी मदद सां कराए रही आहियां। हिते असां 5 मशीनूं लॻायूं आहिनि जंहिंजी मदद सां हर हिकु किताबु डिजिटाइज़ थींदो ऐं दुनिया जे हर हिकु कोने में वेठल सिंधी या सिंधीअ सां प्यारु कंदड़ माण्हू उहे किथे बि एक्सेस करे सघंदा आहिनि, केतिरा ई किताब पढ़ी सघंदा आहिनि। मुंहिंजो इहो ई मक़सदु आहे कि जेको बि माण्हू सिंधियत सां प्यारु करे थो, सिंधी साहित्य सां प्यारु करे थो, उहे किथे बि वेठा हुजनि उहे सिंधियत सां जुड़ी सघनि ऐं किताबनि जी घटिताई उन्हनि खे महसूसु न थिए। इहो ई मुंहिंजो मक़सदु आहे।